भाभी भाभी तव्हांखे यादि आहे असांजी फिल्म सिंधी साईं, उन में हिकु सीन हो नारेबाजीअ जो, असांजो शहर सिंधु नगर, असांजो शहर सिंधु नगर। उहा फिल्म ॾिसण खां पोइ तव्हां ॿाहिरि अची कमेंट्स ॾिना हा त भले शहर जो नालो उल्हासनगर आहे, पर असां चाहियूं त पंहिंजे दिलि सां पंहिंजे मुख मां उनखे सिंधु नगर चई था सघूं। केरु असांखे मना कोन कंदो। तव्हां चयो त असां त पंहिंजे शहर खे उल्हासनगर खे नंढी सिंध बि था चई सघूं, केरु मना कंदो असांखे। जिते सिंधी उते सिंध। अणवरंदड़ मुल्क पाकिस्तान खे छॾे आयासीं, हिते भारत में अची पंहिंजी सिंध ठाहीसीं। असांजो उल्हासनगर ई सिंध आहे। भाभी अॼु तव्हांजे विछोड़े ते सॼो शहर उल्हासनगर तव्हांखे यादि करे रहियो आहे, रोई रहियो आहे। सॼी सिंध रोई रही आहे भाभी, सॼी सिंध रोई रही आहे। सिंध जी न्याणी न्याणी निमाणी, सिंध खेरो आरे वैया, सिंध खेरो आरे सिंध जी न्याणी न्याणी निमाणी, सिंध खेरो आरे वैया। अॼु तुंहिंजूं भेनरूं तोले मातम क्यों कन, भाइर तुंहिंजा सिंधी सभु हिते था रोअन। अखड़ियूं मासूम बचड़नि जूं आलियूं आहिनि, सोग में रोड रस्ता गलियूं थियूं लॻन। वण ऐं गुल बेकुमायल नज़र था अचनि, सभु ख़ुशियूं पाण सां गॾु बुहारे वैया। सिंध जी न्याणी न्याणी निमाणी, सिंध खेरो आरे वैया, सिंध खेरो आरे सिंध जी न्याणी। हौसलनि में तव्हां सदाई हयात रहंदा भाभी। लॉन्ग लिव भाभी ज्योति कालानी।